जय रब करीम तवां असांखे नड़न जे कुरान पाक जे पूरे करण वारे खुशी जे मौके ते रब साईं हिन रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे। तव्हां वॾड़ा थोड़ा अॻे अचो, नंढा उथनि था वेहनि था। तव्हां थोड़ा अॻिते वॾा अचो, नंढनि खे पोइते। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआया मां भी झर झंग में जलसा कयां थो। ॿिया त सभु घर जे माइन को डिॼनि था, पर अॼु जतो हिन खे बि ॾिठो मां सम्झा तव्हां बि डिॼो था पिया। पंजो शऊं में मिंटो आ मां भी ॾिसां थो, चौधारी लुड़ा न जो को ॿार खे को हकल भी ॾे थो। अब बाकरा फर पोइ ईअं वाइद थींदो बाकरनि फरनि पोइ आख़िर दावा न कयूं हर वजो खां का तव्हां पंहिंजे मोए मां पंहिंजे मोए। ये जो फ़ाइदो कोन्हे, न क़ुरान पाक जे ॿुधाइण जो फ़ाइदो आहे, न को क़ुरान पाक जे ॿुधण जो फ़ाइदो आहे। जेकॾहिं तव्हां ॿारनि खे बि हकल नथा ॾेई सघो न, पोइ घणी मां त चुप कयूं हलियो वेंदुमि, पर पोयों मोड़ा अब्दुल हमीद लुंड साहब अथव। हाँ मां त खणी चुप कयूं हलियो वेंदुमि, घणी आख़िर दावा न करे भला खामखा लुड़ बकेड़े में क़ुरान पाक ॿुधाइण सवाबु कोन्हे। इहो बि ॿुधाए छॾियां, क़ुरान पाक ॿुधाइण जॾहिं सुकून सां माण्हू वेठो हुजे उन में सवाबु हूंदो आहे, ॿुधण बि उन में सवाबु आहे। चौधारी लुड़ हेॾो मां त खणी हलियो वेंदुमि, पर पोयों मोड़ा लुंड साहब खे मुंहुं पान ॾिजो। हो त ॿार थिया, पर वाक़ई ॿुधंदासीं त पोड़ा ॿारनि खां परे आहिनि। अॼु ॾिठोसीं बि ॿार बस थिया, पर हाणे तोखे केरु बस कराए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहल बैति अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अज अवां जे हिन इदारे में मदरसे जा तालिब इल्म दिस्तार बंदी बंधंदा। उन्हनि दिस्तार बंधंदड़ तालिबनि खे लखे मुबारकूं हुजनि। तव्हां शादियुनि वारा घोट भी ॾिठा हूंदा, कुरान पाक पूरे करण वारे मौके ते जेके हाफ़िज़ ऐं आलिम उन्हनि खे इन दिस्तार बंदीअ वारे मौके ते ॾिसंदो, मां चवंदो आहियां त दुनिया जो अहिड़ो कोई हसीन नाहे जेको अल्लाह हाफ़िज़ुल क़ुरान ऐं आलिमुल क़ुरान खे हुस्न नसीब फरमायो। हाफ़िज़नि जे वालिदैन खे भी लख लख मुबारक हुजनि। जिन कुरान पाक पूरो कयो आहे उन्हनि जे उस्तादनि खे भी लख लख मुबारक हुजनि। हिन मदरसे सां ताउन कंदड़नि खे भी लख लख मुबारक हुजनि। बाबा साईं ये जेके घोट पैदा थियनि था इन्हनि में वॾी मेहनत आहे। ये जेके घोट पैदा थियनि था इन्हनि में घरनि जी मेहनत शामिल आहे। नंबर पहिरियों ओ जेके मस्जिदनि मदरसनि के हलाइनि था, चंदो ॾियनि था पैसनि जे सूरत में, अन्न जे सूरत में, सारनि जे चांवर जे सूरत में। तव्हांजे ताउन जे करे एतिरे उस्ताद रहनि था, एॾी तालीम हले थी। पहिरें नंबर ते इन्हनि जो हिस्सो आहे। अल्लाह इन्हनि जे इन हिस्से में रब साईं इन्हनि जो हिस्सो क़बूल भी फरमाए, इन्हनि जे रिज़्क़ रोज़ीअ में रब साईं बरकतूं भी नसीब फरमाए। बे नंबर ते
उहे उस्ताद वीचारा सॼो ॾींहुं जेके पंहिंजो घर दर छॾे करे अल्लाह जे घर मस्जिद मदरसे में वेठा आहिनि, अधु राति बि बचड़नि खे क़ुरान पाक जी तालीम, सुबुह खां बाद में तालीम, ज़ोर खां पोइ तालीम, मगरिब खां पोइ क़ुरान जी तालीम, इशा खां पोइ क़ुरान जी तालीम। इन उस्ताद जो मिंटु मिंटु क़ीमती आहे। उन उस्ताद जे महिनत के भी सलाम आहे। अल्लाह इन उस्ताद जे इन महिनत के भी शल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आमीन चओ। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान पाक जे हाफ़िज़ जो वॾो मक़ाम ॿुधायो आहे। फरमायो अहलुल क़ुरान हुम अहलुल्लाह। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हकीकी अहलुल्लाह क़ुरान वारा अथव। हकीकी अल्लाह जा वली क़ुरान पाक वारा अथव। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाफ़िज़न जो शान मक़ाम हीअं भी बयान फरमायो। अवां आलमन सगोरन को ॿुधंदा रहंदा हो। हुज़ूर सईं फरमायो क़ुरान वारो तालिबुल इल्म जॾहिं घुमंदो आहे, अल्लाह हुक्म थो करे मलाइकनि खे, ओ मलाइको पंहिंजे रहमत वारा पर इन क़ुरान वारनि जे पेरनि जे हेठां विछायो। जंहिंजे कदमनि जे हेठां, जंहिंजे कदमनि जे हेठां अल्लाह जे रहमत वारा मलाइक पर था विछाइनि। अल्लाह वटि एॾा मक़बूल थी रब करीम खे एॾा प्यारा थी अल्लाह से चल तोखे मूंखे इन्हनि जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उस्तादन जो भी इन मेहनत में उस्तादन जो भी हिस्सो आहे। उन खां बाद में अबे अम्मा जो भी हिस्सो आहे। कंहिंजो इन्हनि ॿारनि हाफ़िज़नि जे तैयार थियण में, आलमनि जे तैयार थियण में अबे जो भी हिस्सो हूंदो आहे, अम्मा जो भी हिस्सो हूंदो आहे। छो त असांजे मदरसनि में पढ़ण वारा क़ुरान पाक जा तालिब इहे अमीरनि जा बच्चा न हूंदा आहिनि, ग़रीबनि जा बच्चा हूंदा आहिनि। मिस्कीन वीचारो सिर तगारी खणण वारो, दुकान हलाइण वारो, रेड़ी हलाइण वारो, पोरो करण वारो, सॼो ॾींहुं ज़मीननि ते मज़दूरी करण वारो, उन सां अल्लाह महिरबानी फरमाईंदो आहे जो उन जे बच्चे खे क़ुरान जे दौलत सां नवाज़ींदो आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह जाने तो मां पंहिंजे इन्हनि अखियुनि सां उन्हनि ग़रीबनि मिस्कीननि खे बि ॾिठो। मां उन ॻोठ जो नालो न ॿुधाईंदो मां, ज़ात न ॿुधाईंदो मां, पर अॼु बि वो पोड़ो वीचारो मुंहिंजे साम्हूं आहे जंहिं टाइम ते उन जे पुट जी दस्तार बंदी आहे। जंहिं टाइम ते उन जे पुट जी दस्तार बंदी आहे, होॾे पुट खे उस्ताद रहमत वारा हथरा पा घुमाइनि, दस्तार पा कराइनि, दुआऊं पा कनि। पोड़ो वीचारो साम्हूं बीठो, छिॼे पो सुॾका पो भरे, अखियुनि मां लुड़क पावन। अल्लाहु अकबर। यार मां सम्झी वियुमि इन जो अखियुनि जो पाणी वॾो क़ीमती आहे। मां पंहिंजे लिहाज़ सां उनखे सॾु करे वेही खा वेही खा सुपारी बि तोखे हिते अची यादि पई। छा कयूं यार, घुमी फिरी जॻह ई सुपारी खाइण जी जलसे में आयसि। हाँ गुटको तो खाए। दुरूद शरीफ पढ़। अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। तवज्जो कर। मां घुराए करे भाकुर में झलियो मांस चो मांस यार दे त कब्र छाजे करे दोरोए। अज तुझे पुट जी दस्तार बंदिया, तुझे पुट जे मथों कलामुल्लाह जो कलामुल्लाह जा हार पराया विंदा, कलामुल्लाह जे सदके जो तुझे बच्चे के अल्लाह दुआऊं कंदा, तो रोण जो सबब त बुधाए। अजीब जुमलो बुधाए। ओ जतो इनजे गोठ गिरदो नवाजा मुसलमान तवज्जो कर। उन रोई करे चो सही मां इन जे करे तो रोआ, आहे त खुशिया जो मौको पर रोआ इन जे करे तो मां गुनाहगार केॾो आ, मुझे मथों न मेहरबानी केॾी कई आ। मां सुबह शाम डोह करण वारो, मां
मां सुबह शाम गुनाहगार मां त अल्लाह सईं जी केॾे मां अल्लाह सईं जा केॾा बि थोरा बयान कयां केॾो बि शुक्र अदा कयां मां नथो करे सघां छो त मुंहिंजे मथां अल्लाह एॾी मेहरबानी फरमाई आहे। छोकरा ने लाइट तो बहुत छोरा मथे जा सूर अने वाए तो कहे शोर घड़े भी लाइट बंद कर छोकरा आखिर के वठे थी बेड़ा अल्लाह खैर करे लुंड साहब अचे मां त चांदो पोइ हिते लेदड़ी पड़े हूंदी समझ में ईंदो अचे। हाय हाय दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तवज्जा कर उन जा लफ्ज़ केॾा न मूंखे वणिया चए तो मां केॾो गुनाहगार आहियां मां गुनाहगार जे मथां एॾी महिरबानी फरमाए जो मुंहिंजे घर में क़ुरान जो घोट पैदा कयईं कुरान जो घोट मुझे घर में पैदा कई जेको बियो जुमलो चई वो जुमलो भी बुध जाए ओ मुसलमान डाडो जुमलो कीमती हो चेबो से हकीकत ही आया अज मुझे बच्चे जी दस्तार बंदी हुई पर मुखे पुट जे लाए हार जेतरा भी पैसा ना मुझे मथो रब सही एडी मेहरबानी फरमाई अज मुझो पुट दस्तार बंदी पो करे पर मुझी पोजीशन या हुई जो मोटे पुट जे लाए हार जेतरा पैसा कोन सही वक्त हार जेतरा पैसा ना चे तो भी गाल मोट किराए जेतरा पैसा कोन छो त मां पंहिंजे हाफिज़ुल कुरान के गाड़ीअ ते खणी अचां मोटे एतरो पैसो कोन चे तो सुबह जे टाइम ते मां घर में मौजूद मुझे अखियुनि में पानी वयो अल्लाह वटियो पानी अघाम जियो अल्लाह वटियो पानी अघाम जियो रब करीम समझाए भी छजवा त ना उम्मीद न थींदा क्यों ला तक न तू मिर रहमतिल्लाह अल्लाह फरमाए छजवा ना उम्मीद न थियो ना उम्मीद न थियो चे तो मुझे अखियुनि में जो गोड़ा वैया पुट जी दस्तार बंदी भी मुझे सामो मुझे गाड़ीअ जो भी मसइलो किराए जो भी मसइलो हार जो भी मसइलो पर जो तो वाह जो घोड़ा अल्लाह वट घाम जीवा वाह जो घोड़ा कबूल पे जीवा अल्लाह वट घोड़न जो कदर हुंदो आ पर शर्त आ त तोके मुके हुआ दिल हो जे चे तो मां पंहिंजे घर में वेठो में मुझे माइट जो मुडे ना पो आयो मां जो ओडे में मुखे चे फकीर दे त खबर फकीर दे त खबर पया तुझे पुट जी दस्तार बंदिया चो मां हां सही मुझे बच्चे जी दस्तार बंदिया चे यार मुझी दिल त चे पी मां भी तुझे बच्चे जे दस्तार बंदी वारे मौके ते हलो पर चे तो यार मां नथो हली सघां हे पैसा थी गाड़ी भी करायूं वञो हार भी बच्चे जे लाइ वतियूं वञ फकीर मुझे जे फकीर हे पैसा थी गाड़ी भी कराए वञ गाड़ी ते पंहिंजे बच्चे की खड़ियो छो त तुझे बच्चे जो दस्तार बंदी कई आहे 2.5 साल मेहनत कई थे अज तुझो बच्चो घोट बणियो हुनन गार्डन ते अलाए गार्डन घोट जे गार्डन ते अलाए केतरी खलक हुंदी पर हार जा पैसा भी उन्हनि ना मां चो ये हार जा पैसा गाड़ी जा पैसा सब कुछ मिलई ओ उन अल्लाह वट तुझा गोढ़ा ओ मुसलमानो अपे बेचारे जो भी वडो हथ हुंदो मां भी मां पान मदरसन में भी पढ़िया मदरसे जे माहौल जी भी खबर आ असां 4 भाइरों अब घणा भाइरों 4 भाइरों मुखों 2 वडा न उहे भी आलम सगोरा ने 3 मां या चौथो मुझो भाव कुरान पाक जो हाफिज़ आ मुन्नो मौलवी आ मुखे अज भी वो मंजर याद आ 4 भाइर मदरसे विंदासे किराए समेत ओट मोट जे किराए समेत बाबो सही 10 रुपया दींदो घणा वा पर वे अज पतो पवे तो 10 रुपया केडा वडा कीमती आ
अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ गरीबो गलती न कयो, ओ गरीबो परेशान न थियो। ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आ, तव्हां फ़क़त दिल त सजी कयो। रब करीम कीअं मदद कंदो आहे। अल्लाह सही हर कंहिं अबे जी उम्मीद पूरी करे उन्हनि जे बच्चनि खे क़ुरान पाक जो हाफ़िज़ बणाए, उन्हनि जे बच्चनि खे क़ुरान पाक जो आलिम बणाए। हे रीस वारा मौक़िया हूंदा आहिनि, हिन टेम ते रीस कबी फलाने जो पुट भी कुरान जो हाफिज थियो, मुझो भी शो न कुरान जो हाफिज थे। फलाने जे बच्चे के भी दस्तार बंदी कराई वही। अल्लाह मुडे मौक़ियो केड़ो इंदो, अल्लाह मुडे मौक़ियो केड़ो इंदो। अज मुखे बाबे साईं जा उहे घोड़ा याद था अचनि, लफ्ज़ याद था अचनि। बाबो सही फरमाइंदो हो, चे तो बाबे साईं जा लफ्ज़ चे जे भी दस्तार बंदी वारे जलसन ते जो वींदो में ॿियनि जे बच्चनि के दस्तार बंदी दिसी करे रोई पवंदो में दिल जो दिल में चवंदो ओ मुंहिंजा अल्लाह मुझे मथो एड़ा ॾींहं कॾहिं ईंदा जॾहिं मुंहिंजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ आलिम थींदा। ये घड़ियूं रीसन वारी हूंदी। हितरे तरीस कर, हितरे तरीस कर पर मज़ो त क़यामत वारे ॾिहाड़े थींदो। जै टाइम ते गरीब जो पुट कुरान जो हाफिज़ 10 ॼणा पाण सां गॾु वठी ईंदो। हाफिज़ुल कुरान जे अबे अम्मा के सोना ताज हूंदा, उहे अबे अम्मा के सोना ताज पातल हूंदा। उन हाफिज़ जे कॾ 10 ॼणा पंहिंजे घर जा भाती खणे या उस्ताद खणे 10 भाती गॾु खयूं वेंदो। उहो आलिम सगोरो जेको 70 ॼणा जन्नत ॾे वठी वेंदो, जुलूस जे सूरत में वेंदो। उन टाइम रीसा थींदियूं फलाने जो गरीब, फलाने गरीब जो बच्चो आ। अल्लाह सही कीअं राज़ी थियो जो अल्लाह जो हे मकाम ॾिनो अथसि। इन ते रीसा कंदो कर मुंहिंजो बच्चो कुरान जो हाफिज़। बचड़न जे हाफिज़ थियण में अबे जो भी किरदार हूंदो आहे, छो त वो मंज़र भी याद आहे। उन्हनि गरीबन के खबर हूंदी जंहिंजे सुबुह ते अब उहे तालिब वेचारा बचड़ा मदरसे तैयार थींदा आहिनि। अबो वेचारो तक़रीबन असांजे तालिबन के जुमे जे शाम ते इजाज़त हूंदी आहे, जुमे जे शाम ते मदरसे मोटी अचनि या छंछर जे सुबुह ते जेके 15 वेंदा इए भी थींदो आहे। ओ मिस्कीन गरीब जेको दिहाड़ी कमाए करे दिहाड़ी खाईंदो आहे, सुबुह जे टाइम ते निकतो दिहाड़ी 700 मिलिया, 700 जो मिलिया, शाम जो सोदरो भी वठी आयो, सुबुह जे चांहि जो सामान भी कयो आयो। हेॾे बच्चो तैयार आहे, उन अबे खां पुछा कर तुझो बच्चो तैयार आहे, तुझे खीसे में कुछ भी ना है। उन अबे खां पुछा कर तुझो बच्चो भी तैयार आहे, 15 ते अचे महीने ते अचे, हेॾे तुझो खीसो खाली आहे। अल्लाह अकबर। मां अबन के न पंहिंजे वो अखरन सां मंज़र तो ॾिसां, उन्हनि वॾड़नि के उहे मंज़र मूंखे यादि था अचनि। मुसलमान हो तवज्जो त कयो, वेचारा ओड़े पाड़े ॾे वेंदा, अदा उधारा पैसा ॾे, छो त मुंहिंजो बच्चो मदरसे तो वञे पियो। अॼु जुमे जो ॾिहाड़ो मां तारीख़ ते कोन वियो आहे, मूं वटि पैसा कोन्हनि, मुंहिंजो बच्चो तैयार आहे। ओ हाफिज़ उन्होंने एलाज़न के भी याद कयो, हाफिज़ उन्होंने लुड़कन के भी याद कयो। अल्लाह अकबर। अबो एलाज करे बच्चे के पैसा दीदो, पुट है मदरसे जी खर्ची थी, भाड़ो किराओ भी उनमें थी, खर्ची वगैरह भी उनमें थी। पट्टे सट्टे वेचारो गरीब, पट्टे सट्टे वेचारो गरीब बच्चन के दींदो आहे। इन हाफिज़ जे तैयार करण में अम्मा जो भी किरदार हूंदो आहे। तमाम जिनके घरन जा बचड़ा पढ़न था उन्हनि खे इहो तजुर्बो हूंदो। अम्मा वेचारी सवेर उथंदी, अॼु मुंहिंजो बच्चो मदरसे वेंदो, अम्मा वेचारी सवेर उथंदी, अॼु मुंहिंजो बच्चो मदरसे वेंदो। 12 बजे मदरसे मानी मिलंदसि, मां पंहिंजे बच्चे के नाश्तो कराए पोइ घर मों कढां। अल्लाह पर सवेर उथंदी वेचारी बचड़े जा लटा पई इस्त्री कंदी। उन अम्मा जो भी किरदार, अम्मा जो भी हथ बच्चे के तैयार करण वारी जीजल अम्मा। हाँ मां न हे भी जुमलो चवां, बच्चे के अबो भले पैसा दे पर ताल बन के तवज्जो कर, बच्चे के अबो भले पैसा दे पर अम्मा भी पंहिंजे मुड़स खां लिकाए जरूर ॾींदी आ।
अबो भले बच्चे के पैसा दे पुट हफ्ते जी खर्ची 15 ॾींहं जी खर्ची पर अम्मा मुड़स को जुदा जेके बच्चे के खुलिया दी पुट मता रस्ते में कम चई अल्लाह अकबर ये खुलियल पैसा जरे अम्मा हली वही न पो इन जे लाइ सिकंदे त ये लिकाए पैसा केर दी ओ मुसलमानो अज हाफिज जेके थियन था जिन कुरान पाक पूरो कयो उन्हन के अर्ज़ कयूं तो वञो अज अल्लाह तवा जे मथो वडो एकरो पार रखी छडियो अज अल्लाह जेको तवा के मकाम दिनो मकाम बिया बार बिया छो त तवा बारारी वारा मानो वेठा हो जडे केजो अबो वफात करे विंदो आ जडे उन जे वडे पुट के पटको बदराइंदा छा चंदा सवा हे रुमाल न थई अवा हे रुमाल हे अबे जो सजो वजन तुझे मथो थी आवा हे रुमाल न थई हे पटको मथा कपड़ो समझे न अज तुझे मथा अबे जो पारो रखियो तो वने असा भी तालबन के जे टाइम ते दस्तार बंदी कराइंदा उनन के यो जुमलो चोंदा हे फकत पटको ना है उनके यो जुमलो चोंदा हे फकत पटको ना है तवा जे मथो कलामुल्लाह जो बार अज पढ़ी था वनो वरी तवा के पढ़ाइणो झंग में भी पढ़ाइणो शहर में भी पढ़ाइणो छो त जेकरे तवा पढ़ाईंदो त अबे अम्मा के सवाब मिलंदो रहंदो हाँ अबे अम्मा के सजो कलामुल्लाह पढ़ाइणो त पंहिंजे जाइ ते कलामुल्लाह जे हिक लफ्ज़ जो सवाब त पंहिंजे जाइ ते पर मां चवां फ़क़त कायदे पढ़ाइण जो सवाब भी अजीब वा ये दिलबर 83 पारा अवा हे दिलबर 83 पारा त बी शया पर फ़क़त मां चवां अल्फ बा पढ़ाइण भी मुखे वो मंजर याद तो अचे मां केकरे किताब में पढ़ियो नड़ो मासूम बारवा नड़ो मासूम बारवा वो यतीम अबो न जो नाए बुधन जेड़ो वाक्यो दवा अल्लाह किया तो मेहरबानी करे रब किया तो राजी थी वने आहे त मासूम बार यतीम अम्मा पंजे लिहाज उन मासूम के पोरे जे मस्जिद में छड़े आई अम्मा पंजे लिहाजा उन मासूम के पौड़े जे मस्जिद में छड़े आई जी मुझो बच्चो कुरान पाक पढ़े 2-3 ॾींहं वयो बार के जेके लफ्ज़ याद थिया अल्फ बे पुराने दौर में अल्फ बे ते से पढ़बो हाने कार साहब जे लिहाजा अल्फ बा ता सा वो नड़े पोना नड़े उए 2-3 लफ्ज़ याद किया हेडे वेचारो यतीम वा नंढड़ो वा पर थोड़ो बुध जाए तवज्जा कर दुनिया जी लालच केडी खराब शया जमीन जी लालच केडी खराब शया हिर्स केडी खराब शया उन नड़े यतीम जो चाचो जिंदा या उन जे चाचे पंजे ज़हन विकरी गाल विहारी उन जे चाचे कड़ी पंजे लिहाज़ गाल विहारी अज नंढड़ो सुभाणे वडो थींदो त अबे जो हिस्सो जरूर घुरंदो चाचो तो पंजे ज़हन में सोचे सुभाणे वडो थींदो अबे जो हिस्सो जरूर घुरंदो छो न जेड़ो कम करे छजा छो न पंजे भाटे के खत्म कराए छजा न को हुंदो न को सुभाणे हिस्सो ही देणो पवंदो अल्लाह हाय पेट हाय हिरस हाय हवस हाय लालच अखिन ते ये पर्दो जाराए अल्लाह सही शल हकीकी इंसान बनाए रब करीम शल हकीकी मुसलमान बनाए आमीन तचो उन जालिमन जे चाचे जालिम शाप जे ज़हन में सोचो जे गोठड़े जे पासे रे नड़ो बारो कलामुल्लाह पढ़ण विंदो आ उन जे भरसा कड़ो वडो बठो आ तूतली बठा उन जे भरसा वडो बठो आ उन श्रीगर सां ॻाल्हाई जेके पैसा चवे मां ॾियां पर हिकिड़ो कम करे दे उन
उनके उन श्रीकर भी पैसन ते नजर ॾिठी ये न सोचई त को मासूम थो मत क़त्ल कयो ये न सोचई त को मासूम थो मारियो अल्लाह अकबर अल्लाह सही अखिन में दीद नसीब फरमाए आमीन त चओ चाहे हिकड़ो कम कजाए चाहे केड़ो कम कया चाहे जे टेम ते नंढो जे टेम ते नड़ो मदरसे ॾे वेंदो आ उन टेम ते नड़े जे वात ते हथ ॾेई करे अंदर सिरन में बंद कजाए बंद कंदो वञाए जीअं सिरन में गरी खत्म थी वञे ॻाल्हि न निकिरे तोखे पंहिंजो पैसो मिली वेंदो हे त चवनि पिया ॻाल्हि न निकिरे पर मथियों त ॾिसे आवा ऐं वञे कंहिंजो क़ुरान पढ़ण पियो आवा अल्लाह अकबर वञे बि पोइ मासूम यतीम कलामुल्लाह पढ़ण हे त पंहिंजे लिहाज़ सां सोचनि पिया नतीजो कहिड़ो पोइ निकिरे उन ज़ालिम श्रीकर उन मासूम खे वठी करे अंदर बटे में विझी छॾियो हुननि त सोचो हुननि सोचो न को हूंदो हुननि सोचो न को हूंदो न को पैसा ई ॾियणा पवंदा न को हिसो ई ॾियणो पवंदो हा रब करीम तुंहिंजी वॾी कुदरत आ मुंहिंजा रब जेकॾहिं कंहिंखे ज़मीन जे तरे में ढो कराए तॾहिं बि मर्ज़ी वारो जेकॾहिं इन ते वाक़ियात ॿुधायां खोड़ वाक़ियो थींदो पर टाइम खे मथे नज़र रखंदे ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु करणु थो चाहियां उन ज़ालिम मासूम खे अंदर विझी करे ॿाहिरों सिरां बंदि करे छॾियूं अम्मा वेचारी रोए थी पई कंहिं खां पुछा थी करे मुंहिंजो नंढो त न ॾिठो आहे हर को पोइ चवे असांखे ख़बर न आहे उनखे कुझु दिलि में धक लॻो मता मुंहिंजे ॾेर जी हरकत हुजे पंहिंजे ॾेर खां पुछा कयां मुंहिंजो नंढो होयो आहे त मोटियो ई न आहे न त सबक पढ़ी जल्दी मोटी ईंदो हिन महिल ताईं मोटियो ई न आहे चवे थो भाॼे मूंखे ख़बर ई न आहे चवे थो भाॼे मूंखे ख़बर ई न आहे तुंहिंजो नंढो काॾे वियो ओ कातिल ओ ज़ालिम केॾी ॻाल्हि लिकाइण जी कोशिशि कंदे पर मथियों त बीठो आहे अल्लाह त बीठो वाह मुंहिंजा रब करीम हवा भी तुझे आर्डर में वाह मुंहिंजा रब करीम बाहि भी तुझे आर्डर में वाह मुंहिंजा रब करीम दरिया भी तुझे आर्डर में सागो ई नील दरिया मूसा कलीमुल्लाह वारनि खे पार करे फिरौन वारनि खे ॿोड़ाए तोखां केरु पुछे अल्लाह अकबर तवज्जा तकर जय टेम ते 8 ॾींहं गुज़रियो बटे जूं सरां निकिरण शुरू थी वयूं बटे जूं सरां जो निकिरण शुरू थी वयूं उन यतीम जे चाचे त सोचो हूंदो आहे ई कोन कीअं ख़बर पवंदी सरां कढंदा आया ॿाहिरों सरां पकला हुयूं जीअं जो वेझो पाता त सरां कचूं ॿाहिरों सिरां बचियूं जीअं जो उतरे पाता सिरां कचूं पर सिरनि खे तो बि न जीअं थदरियूं सिरां हुयूं तीअं थदरियूं सिरां जीअं जो थदरियूं सिरां कचूं सिरां जो परे कंहिं मासूम सलामत वेठो मासूम सलामत वेठो उन टेम ते श्रीकर खां भी दाह निकरी वई ॾिसे जे तो हाणे त मुंहिंजे लाइ हड़ हली वई हाणे त मुंहिंजी ॻाल्हि खुली वेंदी मासूम जे वार खे भी तो न आयो काथे तो न आयो चौधारी जाते बठो पो बरे चौधारी सरां त तपी वयूं पची भी वयूं पर मासूम के तो न आयो जंहिं टेम ते ॻाल्हि हुली वई पटे मुंहिंजो ॿारु निकितो ॻाल्हि सॼी खुली वई चाचे जो चाचो भी ज़ाहिर थियो श्रीकर भी ज़ाहिर थियो पर मासूम खां अम्मा भी पुछा करे उहो मंज़र त तूं पाण समझी सघे थो जंहिं टेम ते मासूम अम्मा जे सीने में मिलियो हूंदो
वो तो तू पाण समझी सके तो न त जे टाइम ते न मासूम के अम्मा भाकुरन में झलियो हुंदो ए अल्लाह से बच्चे के सलामत करे अम्मा सा मिलायो हुंदो वो मंजर त हर को पाण समझे न इयो बे जे वस जी अल्लाहु अकबर जे टाइम ते अम्मा जे सीने सा मासूम बच्चो मिलियो पियो उन टाइम ते अम्मा भी पुछा करे पुट 8 ॾींहं गुज़री विया घणा पुट 8 ॾींहं गुज़री विया तू छा पियो खाए तू छा पियो पिए पुट ॾे त ख़बर 8 ॾींहं तू कीअं गुज़ारिया उन टाइम ते मासूम पो चवे ओ मुंहिंजी जी जलम रात ॾींहं जी त ख़बर को न पई पवे पर हिननि त मूंखे बंदि करे छॾियो मूंखे ॿ लफ़्ज़ यादि आया ॿियो कुझु बि यादि न पियो अचे तकलीफ़ बि अचे अज़ ख़ुदि ज़बान ते ॿ लफ़्ज़ पाचन अलिफ बे ते से अम्मा जने जो इन्हनि बंदि कयो न मूंखे ॿियो कुझु बि न अलिफ बे ते से जेके न मां मस्जिद मदरसे मस्जिद में वञी करे 2-3 लफ़्ज़ यादि कया उहे लफ़्ज़ पढ़ां पोइ त उहा जाइ रोशन पई थी वञे अम्मा उहे लफ़्ज़ पढ़ां पोइ त उहा जाइ रोशन पई थी वञे अम्मा जॾहिं मूंखे बुख पई लॻे लफ़्ज़ ॿुधजाए मासूम जा चयो या कलामुल्लाह जी करामत या चो कलामुल्लाह जो मौजूदो चो तो अम्मा जे टाइम ते बुख पी लगे आंगुरियों वात में पो वजाओ हिक मो माखी पी अचे बी आंगुर मो खीर अचे पियो रब जेकॾहिं तू परची तो पवे इन गोश्त वारे आंगुरन मो माखियूं तो पियारे खीर तो पियारे रब अल्लाहु अकबर इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून हे त बिन लफ़्ज़न जी गाल बुधाई मां पर जेको 83 पारा पढ़ंदो तेसां अल्लाह जी मेहरबानी अञा वधीक हूंदी चओ बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं चओ अज मूंखे दारुल उलूम देवबंद जे उस्ताद जो वाक़ियो थो यादि अचे वो उस्ताद जेको मदरसे में बच्चन के कुरान पाक तो पढ़ाए उन जो नालो मुंशी रहमत अली उन जो नालो मुंशी रहमत अली तवज्जा कर मुसलमान तवज्जा तकर अजो कलामुल्लाह जी गाल निकतिया त कलामुल्लाह जा मौजदा तो के बुधाइण थो चायो मुंशी रहमत अली जेको दारुल उलूम देवबंद जे मदरसे में उस्ताद कलामुल्लाह बारन के पढ़ाइण वारो हिके जाड़े जीअं जो अचे पो मदरसे पढ़ाइण रस्तन मो जो गुजरियो एकड़े गोठ वटां गुजरियो मानू हैरान बीठा न परेशान बीठा पुछा के त छाजे करे परेशान हो पुछा के था याजे करे परेशान हो उन जा जुमला बुधे जैसा परेशान इन जे करे असां जे गोठ में एकड़ो शख्स फोत थी वियो सजे गोठ में को भी एड़ो नाहे जेको उनके गुस्ल ॼाराए कफन पाराए जनाज़ो पढ़ाए अज भी अथव अब्बा साईं अल्लाह जाने तो अज भी एड़ा गोठ आइन मां पांजे उस्ताद मोहतरम रसे मीर मोहम्मद मीर अकवारन सा गड हुजो इलेक्शन में कच्चे जे इलाके में वयासे बाराड़ी जो इलाको दुख जी गाल तो बुधाया मस्जिद में जो वयासे त मस्जिद में कुत्ती जा बच्चा बाबा साईं अखिन सा डिठो मस्जिद में कुत्ती जा बच्चा मना कुत्ती बच्चा तडे जणिया जो मस्जिद में कोई अचण वारो न हो बाबा पो उस्ताद जी अखिन में पानी वही वियो वरी कड़े बे गोठ में वियासे मस्जिद में ड्रब जमया पिया बाबा पो थोड़ो थदरी दिल सां सोचो जॾहिं असां रब जे घरनि जो हाल इहो कंदासीं त पोइ असांजे घरनि जो हाल छा हूंदो
या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। रब सां जो फिटाईंदासे, रब जे घरन के जो गैर आबाद कंदासे, पोइ असांजा घर कीअं आबाद थींदा। आवाज़ चो असांजा घर हकीकत ॿुधायो अजबा वॾी दाह इहा हूंदी आहे त घरनि में जिन आहिनि, घरनि में मुसीबत आहे, बेबरकती आहे, घर गोरो आहे। निमाज़ बि न हूंदी, क़ुरान बि न हूंदो त पोइ घर गोरो न थींदो त ॿियो छा थींदो। आवाज़ ओ मुसलमानो तवज्जो तको, जॾहिं घरनि में निमाज़ बि न हूंदी, घरनि में ज़िक्र बि न हूंदो, कलाम अल्लाह जी तिलावत न हूंदी, पोइ इहो घर ॼण त वेरान डटल वेरान घर वांगुर फिटल बयाबान धरतीअ वांगुर वेरान घर। अब पोइ गैराबादीअ में त जिन ईंदा न, हवा गैराबादीअ में त पोइ जिन ईंदा न, ॿिया त न ईंदा। अल्लाह इंशाअल्लाह असांजे हालत रहम फरमाए, आमीन त चओ। ॿुधो, मां हिकिड़े कचे जे इलाइक़े में वयुमि, वॾो बंगलो ठहियल हो। पोइ मां चयो यार इहो वॾो बंगलो ईअं गैराबादी थी नज़र अचे, थोरो ॻाल्हि सम्झिजो। चए साईं जिन बंगलो ठारायो उहे हुया त वॾा ज़मींदार, पर पाण में मसइलो थी पियो, खून थी वियो, ईअं हलिया विया, ईअं ई घर बंदि रहियो। हाणे त जे सूरत हाल इहा आया जो सांझीअ खां बाद में जो बंगले में छड़ो रड़ियूं दाऊं हूंदियूं आहिनि। हाणे उहो त बंगलो 2.5-3 करोड़ विया, पर ओसे पासे वारा घर बि, हा बा ओसे पासे वारा घर बि, पर उहो हुयो ज़ालिम। जाबा वो होयो गरीबन सा जुल्म करण वारो, ॾाढो करण वारो। बाबा गरीबन जी रत जंहिं जाइ ते गॾु थींदी त पोइ दाऊं ऐं कूकां त हूंदियूं। अल्लाह साईं असांजे हालत रहम फरमाए, आमीन त चओ। मुंशी रहमत अली थो चवे तव्हां घबरायो न, जेकॾहिं सभु कुरहिजी वियो त ख़ैर आहे, सभु कुरहिजी वियो त ख़ैर आहे। मावल तव्हां जे मैयत खे गुस्ल थो ॾियां, गुस्ल ॼाणण खां बाद में, कफन पाराइण खां बाद में, मां जनाज़ो पढ़ाए दफनाइण खां बाद में पोइ थो मदरसे वञा। जंहिं टाइम ते गुस्ल बि अची वियो, गुस्ल बि अची वियो, जनाज़ो बि थी वियो, कफन दफन बि थी वियो, उन खां पोइ जो मदरसे मोटी आयो, उन खां पोइ जो मदरसे हे थोड़ी विच में ॿी ॻाल्हि ॿुधायो। अब हे मुंहिंजे सीने में छा आहे, अब मुंहिंजे सीने में मां ॾखिण सिंध ॾे वयुमि, हेठि सम्झो था, पर ओॾे वयल हितों जा माण्हू हुआ न पंहिंजे उत्तर सिंध जा। जैसे वॾो ज़ालिम हो, केॾा माण्हुनि सां नाहक कयईं, ज़ुल्म कयईं। थोड़ो ॿुधजाए, हे कचहरियूं महफ़िलियूं पंहिंजे ज़िंदगी जे सुधारण जे लाइ हूंदियूं। जैसे माण्हुनि सां वॾो आज़ार हो, कंहिंजा माल, कंहिंजो ज़मीना, कंहिंजा माण्हू, जैसे जॾहिं जो मरी वियो, उन खां बाद में जो केस हलियो, उन्हनि जे पोयनि चयो त साईं असां क़बर कुशाई कराईंदासीं। थींदी आहे न क़बर कुशाई, जैसे क़बर जो खोली त एॾी त बदबू निकिती, खोटण वारा त भॼी विया, पर ईअं ओसे पासे ॻोठ में छड़ो धप ई धप। तू छा थो सम्झे, अल्लाह जे मखलूक खे ईज़ाइण वारनि सां कुझु बि न थींदो छा? आवाज़ अल्लाह जे मखलूक जे ईज़ाइण वारनि खे कुझु बि न थींदो। जेकॾहिं बिलफज़ सां मशीन कुले में खईंसीं, कंठो ॿधोसीं, पोइ जीअं अल्लाह जे मखलूक खे ईज़ाईंदा वरितऊं। बाबा साईं हिन क़ुरान पाक में ज़ात पात न अथई, असली ज़ात त इंसानियत आहे। हाँ वल्अस्र इन्नल इंसान लफी खुस्र लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। इंसान ज़ात जो कदर कयो, याद रखजो ज़ालिम नेठ ज़ालिम हावा, ज़ालिम नेठ ज़ालिम। केड़े भी ज़ात वारो हुजे, केड़े भी कबीले वारो हुजे, केड़े भी गोठ वारो हुजे, ज़ालिम सां हिसाब ज़रूर थींदो।
अल्लाह शल जुल्म का बचाए आमीन तजो आमीन चो अल्लाह सही शल जुल्म का बचाए रब करीम शल मौज फरमाए ऐं ये दुआ भी कयो त अल्लाह सही हर एक के पंजे अमन सुकून सा जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए। ओ बाबा सही मां भी कहीं भी कच्चे में रहलो न हुंदम जेको कच्चो न घुमे हुंदो जावा ओ तुझे कश्मीर कहूं घेलपुर को वठी करे जेके भी तुझा कच्चा न घोटकी हुजे उबावड़ो रौंती हुजई ओ पन्नो हुजी हिकु हिकु कच्चो घुमेवा मुसलमानो बुधो अल्लाह जाने थो केतरा ही कूंदर हलिया विया अवा खोड़ अशी दाढ़ी वारा वेचारा पुटन जे मुंह जे लाल सिकन था पियो 20 सालन जा घोट हलिया विया 25 सालन जा घोट हलिया विया भेनरुन जा सहारा हलिया विया अम्मा जीजल जे झोल जा सहारा हलिया विया अल्लाह सही शल का सुकून वारी जिंदगी नसीब फरमाए आमीन त चओ आमीन चओ तवज्जा कर मुंशी रहमत अली साहब मदरसे पातो मदरसे पाचण खां बाद में गाल नखे याद आई अगियों जो खीसे में हिन जा जरूरी कागज भी हा पैसा भी हा पो हिन सोचो त जडे मां सामीअ में सुमारियो मास उते मां पासीरो थियो में पो चेबो त मुंजा उते पैसा किरी पिया पर मां हिय तो चवा ये पैसा जण रब केरायस रब हिन जो मौजज़ो पो ॾेखारे आवा अल्लाह से जण पैसा केराए करे ये हिन जो मौजज़ो पो ॾेखारे तवज्जा त कर मुंशी रहमत अली साहब उन जे मरहूम जे पुटन दे आयो मुसा मेहरबानी त कयो मां तवा सा मदद कई मुजा जरूरी कागजात कब्र में किरी पियान जय टाइम ते उन जा मिट माइट आया यार तू असा सा मेहरबानी कई कब्र खोटींदा वियो जिए जो सामीअ जे मथों जो पता नजर के सभई पैसा भी पयान कागज भी पयान उन जो पुट बीठो मथों पो जेरे त पुटन के पी मां जो कदर न होंदो न पर पो खबर पवंदी आ जडे उन जी शफकत हली वने हथ हलियो वने न पो खबर पवंदी आ पियो जेरो होंदो न पो पी मां सा नखरा कंदो आ त खाराए त बटालू ऐं बसर थो न बियो छा थो खाराए जडे पांजे पैसन सा बटालू ऐं बसर वतई न पो खबर पवंदी त अबो शाह हां नखरा कंदो आ न अब्बे सा नखरा कंदो आ त हे रंग नथो वणे हे रंग नथो वणे अल्लाह जे ज़ात जो कसम आ नखरा कंदरन के चतिन वारा लटा ॾिठा हां अल्लाह जाने तो जेकरे मैं न पासे दे वणा अब्बे सा बूटन ते नखरा करण वारा सैंडलन ते नखरा करण वारा लटन जे रंग ते नखरा करण वारा टोपन ते नखरा करण वारा अजरकन ते नखरा करण वारा अब्बे खां बाद में उन्हनि के ही पुराना लटा पाईंदे ॾिठो वा पोइ चवंदा थी ईद जो ॾियारो आहे 5 मिंट ईद पढ़ण वियासीं भला जेकॾहिं मेरा लटा धोए पाई वियासीं त छा थींदो हा पोइ पतो पवंदे जॾहिं इहो यारो हलियो वई जंहिंसां अंग लकंदो आहे जंहिंसां नखरा कंदो आहे अल्लाह अकबर मथों पुट बीठो आ पुट जुमला केड़ा तो चवे पुट तो चवे साईं एकड़ी मेहरबानी त क्यों चे केड़ी मेहरबानी क्यों चे अब्बे जी कब्र खुलिया थोड़ो सिर परे क्यों अब्बे जी कब्र खुलिया थोड़ी सिर परे क्यों मां पंजे अब्बे जो दीदार क्या अल्लाह सही कलामुल्लाह जो मौजज़ो भी देखाणो पहुंचाए जिए जो मुंशी साहब सिरा जो परे क्यों सुभान अल्लाह वाह जो कब्र में खुशबू हुई सजी कब्र गुलाब जे गुलन सा भरल हुई सजी कब्र गुलाब जे गुलन सा भरल एडी तजीब किस्म जी खुशबू हर को मानू हैरान थियो मुंशी साहब पुट को पोशा करे तुझो अबो कुरान पाक जो हाफिज हो चे हाफिज भी कौन तुझो अबो कुरान पाक जो आलिम हो चे आलिम भी कौन हो तुझो अबो हाजी हो चे हाजी भी कौन हो चे हाफिज भी न हो चे ना हाफिज भी न हो चे आलम भी न हो चे न आलम भी न हो हाजी साहब चे हाजी साहब भी न हो
चेपो जॾहिं हाफ़िज़ भी न हो, आलिम भी न हो, हाजी साहब भी न हो, ॿुधाए त भला तुझे अब्बे सां अल्लाह या मेहरबानी कीअं कई आहे? चयोमांसि अम्मा खां पुछा करे छा। अम्मा ॾे वियो, अम्मा ॿुधा त सही मुंहिंजो अबो छा कंदो हो? चए पुट ख़ैर त आहे। चयोमांसि अबे जी क़बर हीअं हिन सबब जे करे खुली आहे। अबे जी क़बर सॼी गुलाब जे गुलनि सां भरी पई आहे, चेहरो चमकेस थो पियो, एॾी त ख़ुशबू आहे जो सभु असां हैरान। अम्मा थी चवे, अम्मा जुमला कहिड़ा थी चवे? पुट तुझे अबे जो हे अमल हुयो, रोज सुबह जे टेम ते, रोज सुबह जे टेम ते तुझो अबो कुरान पढ़ल त न हो? वुज़ू करे कुरान पाक खोले करे मुडे तवज्जो कर, वुज़ू करे कुरान पाक खोले करे हीअं आंगुरियूं घुमाईंदो, रब हे भी सच चयो थी, हे भी सच चयो थी, हे भी सच चयो थी, हिका हिका करते आंगुर घुमाईंदो, ॿ-टे वरक ये खोलींदो, फ़क़त ज़बान फ़क़त आंगुर सां हथरो घुमाए अल्लाह उन जे मथां एॾो राज़ी थी वियो। फ़क़त आंगुर पे घुमाए, रब हे भी सच चयो थी, हे भी सच चयो थी, पढ़ियल भी न हो। इन अक़ीदे जे करे भी अल्लाह अकबर। मुडे हिकिड़ो दोस्तन वीडियो मोकिलो, ॿुधो मुसलमानो कलामुल्लाह जा मौजज़ा करामतूं तो ॿुधाइणो चाहियां। हे मिटे मोहम्मद जो मौजज़ो आहे न, का मामूली ॻाल्हि न आहे। वो वीडियो कलामुल्लाह जे हाफ़िज़ सगोरे जो आहे, 22 सालन जो हाफ़िज़ सगोरो। जॾहिं जो उन जी क़बर खुली, कॾहिं कॾहिं खुलंदी आहे, पासे में कबर खोट भी आता खुद। जॾहिं जो पासे में कबर खोटण खां बाद में उन हाफ़िज़ साहब जी कबर खुली, सुभान अल्लाह, ये कफन सलामत आ। जै हाफ़िज़ के 10-12 साल वफ़ात कंदे थिया, जीअं जो कफन ते नज़र पई, कफन में खुशबू, अञा जो कफन परे क्यों डां निकिरी वई, उन्हनि जे ॻोठ जो हाफ़िज़ हो। चेहरो चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकेस पियो, एडी खुशबू। पो हर को उन जे चेहरे के हथ हणी वरी पंहिंजे लटन के पो हणे, हर को उन जे चेहरे के हथ हणी पंहिंजे चेहरे ते हणे पो। छो दुनिया वारे अत्र जी खुशबू खत्म थींदी, पर हिन दिलबर जी खुशबू खत्म न थींदी। ज़मीन मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। पो अल्लाह जो कुरान भी तो चवंदो आ त मुसां जो निभाई त मां कबर में भी तो सा निभाईंदुमि। पो जंहिंजो प्यार मोहब्बत इश्क कुरान सां हूंदो आ, अल्लाह ज़मीन के भी चई छॾींदो, ओ ज़मीन इहो मुंहिंजे कुरान जो यार थी, न कफन मेरो कजाइसि, न जिस्म ते मिट्टी आणजाइ। ओ बाबा साईं, ओ वडड़ा मां अर्ज़ थो कयां, पंहिंजे बच्चन के कलामुल्लाह पढ़ायो, पंहिंजे बच्चन के कलामुल्लाह पढ़ायो। हे जुमलो मां चवंदो रहंदो आहियां, जॾहिं तव्हां वफ़ात भी करे वेंदो, निमाज़ में तव्हां जा बच्चा अल्लाह के इलाज कंदा, रब नगफिरली वल वालिदैया, ओ असांजा अल्लाह असांजे अब्बे अम्मा जी पारत थी। हाफ़िज़ुल कुरान जो मकाम हीअं भी पढ़ियो आहे, वॾा वॾा किताब बुज़ुर्गनि लिखिया आहिनि। मां हाफ़िज़ुल कुरान जो मकाम हीअं भी पढ़ियो आहे, कंहिं कब्रिस्तान वटों खाली जो गुज़र करे वेंदो आहे, कुरान पाक जो हाफ़िज़ कंहिं कब्रिस्तान वटों खाली गुज़र करे वेंदो आहे त अल्लाह साईं उन जे खाली कदमनि जे करे 40 ॾींहं अज़ाब कब्रिस्तान वारनि समूरनि तो खणाए छॾींदो। हाँ वाह साईं, कुरान वारे हाफ़िज़नि सबूरन के, कुरान पाक जे हाफ़िज़नि सबूरन के वठींदा कयो, कब्रिस्तान ॾे अब्बे अम्मा जे कबर ते पाण भी वेंदा कयो, कुरान पाक पढ़ंदा कयो, कुरान वारनि के वठींदा कयो, आलमन सबूरन के वठींदा कयो। हे कुरान पाक कम जो आहे, जो हे कुरान पाक चो इंशाअल्लाह बच्चा छड़ो पढ़ायो न, पाण भी कुछ कुरान पढ़ो। अलहम्द शरीफ ऐं कुल वल्लाह शरीफ तो पढ़ो, भला पो भी सजो नथा पढ़ी सघो, ये 2 सूरतूं तो पढ़ो। ऐं ॿियो जेके बच्चन के हाफ़िज़ सां पढ़ायो न, पंहिंजे
घरन में निमाज जी पाबंदी कराए बाबा से घरन में निमाज होंदी इंशाअल्लाह शैतान के ताकत घरन में तिलावत होंदी ते शैतान के ताकत न होंदी कुरान जिक्र निमाज घरन में बंद कराइंदे कमाए कमाए थक जी पौंदे पर पूरी यो तो तजुर्बो तक क्यों होंदो नी बा कुरान पाक जा हाफिज पगार पुछा करें 8000 9000 10000 अब आइए 8000 9000 10000 या पगार होंदी मुखे अज भी याद आ जने 1996 में साईं मौलाना सईद अमन साहब जे मदरसे में पढ़ाईंदो उन टेम जी पगार हुई 1500 पर अलाए छा हुयो छा अलाए अज भी ॾिसंदे हाफ़िज़ सगोरा 8000 9000 पर कलामुल्लाह जी बरकत ॿुधायां पोयन तारीख़न ते उन्हनि जो खीसो खाली हाँ वाह सही 1.5 लाख पगार होजे पर तू हेडे नजर कंदे 98 हज़ार जे चेहरे में दाढ़ीअ में सदाई तेल लगल अखिन में सदाई सुरमो अशो सदाई लटो आवा लटो सदाई अशो ओडे मां खोड़ असांजा सरकारी दोस्तन पंजे बच्चन जे लाइ वेचारा नौकरी कंदान चेसे पेरो पगार वारो पेरो हफ्तो चंगो गुजरंदो आ पर पोया हफ्ता वरी लोडन में हुंदा विचों हफ्तो भी मड़े गुजरी विंदो पर पोयों ॾहो अञा असांजे लाइ मुसलमानो बच्चन के कुरान भी पढ़ायो पर कुरान वारन जो कदर भी कयो हाफिज़न जो कदर भी कयो अब हाफिज़न जो कदर भी कयो भला जे करे बियो अलाए केडो असांजो खर्चो थींदो आ जिने बच मेहनत करे तांजे बच्चन के कुरान पाक पढ़ायो जे करे पंजे वडन जे नियत उनके वगो वठी दिनो उनके रुमाल चौपल वठी दिनो उनके पंजे दिल जे खुशी से हार पारायो उनके पंजे लिहाज़ का मदद कयो सच बुधायो बच्चे जो उस्ताद राजी थींदो त अल्लाह राजी न थींदो इन उस्ताद जी निस्बत उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह हाँ इन उस्ताद जी निस्बत उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह वो उन निस्बत के निहारे करे कुरान वारन सा लेखो न कंदे अल्लाह तुझे रिज़्क़ रोज़ी में बरकत नसीब फरमाइंदो अल्लाह जेको कुछ मुखों चवरायो प्रोग्राम हलंदो पियो अल्लाह से जेको कुछ मुखों चवरायो मुखे बि अमल जी तौफीक अता फरमाए अवां जेको कुछ बुधो रब से अवां के बि अमल करण जी तौफीक अता फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।